यदाइल्लाहि व रसूलिहि ए ईमान वारो अल्लाह ऐं उन जे रसूल खां अॻे न थियो अॻिराई न कयो पुठियां हलो अल्लाह के अॻे नथो थी सघे पर अदब सां अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजे रसूल खे गॾु आणे त मथां तव्हां खां का अहिड़ी ग़लती थी वञे जो मुंहिंजे रसूल खां तव्हां अॻे थी वञो छो जो अॻे थियण जेको आहे सो अदब जे ख़िलाफ़ आहे ऐं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ईमान वारनि खे अदब सेखारे थो त ईमान वारो जेकॾहिं तव्हां में अदब हूंदो त तव्हां आला मंज़िल ते मुक़ाम ते फ़ाइज़ थींदो रब करीम इरशाद फरमाए ईमान वारो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खां अॻे न थियो वत्तक़ुल्लाह अल्लाह खां ॾिजो पोइ अल्लाह ॿुधंदड़ बि आहे जेको तव्हां चओ था ऐं जो कुझु तव्हां कयो था अल्लाह उनखे ॼाणींदड़ बि आहे अॻे थियण बेअदबी आहे पोयां हलण अदब आहे अल्लाह ताला की ज़ाते बाबरकात पंहिंजे सुहिणे महबूब जो इस्म मुबारक ॾेई दुनिया कायनात खे तालीम ॾिठो पियो त जेका मुअद्दब शख़्सियत आहे उनजो तव्हां एहतराम कयो उनजे अॻियां न एतिरे क़दुरु इस्लाम में हुकुम आहे त वॾी उमिरि वारे जे अॻियां बि न हलणु घुरिजे अबे जे अॻियां बि अॻियां न हलणु घुरिजे उस्ताद जे अॻियां बि अॻियां हलणु न घुरिजे छो जो अॻियां हलणु बेअदबी आहे पर जंहिं जॻह ते मुंहिंजे सुहिणे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सुवाल थो अचे त उते त दुनिया जा हर रिश्ता क़ुर्बान कबा छो जो अल्लाह जे महबूब जो मक़ाम जेको आहे सभिनि खां मथे आहे यानी अॻिराई न कयो न फ़इल में न क़ौल में एतिराम कयो छो जो दीन सॼो आदाब आहे न अदब न सिखियो त कुझु न आहे हिकिड़ो माण्हू पढ़ियो आहे इल्मु पढ़ियो आहे घणो इल्मु पढ़ियो आहे घणा किताब पढ़ियो आहे उनजे किताबनि खे न ॾिसबो उन शख़्सियत खे बि न ॾिसबो उनजो बि त मुतालिबो कंदे हेतिरा अंबार किताबनि जा पढ़ी वेठो आहे हुन में छा आहे उनखे बि ॾिसणो आहे जेकॾहिं उनजी तबियत इल्मु पढ़ण सां मटिजी आहे त यकीन सम्झ इन में इल्मु असर कयो आहे ऐं इहा तबियत मटंदी तॾहिं आहे जॾहिं इल्मु पढ़ण वारो इल्म ते अमल करे ॾेखारींदो ऐं मुंहिंजे सुहिणे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी जेके चइबो आहे सहाबी रसूल उन्हनि जो मक़ाम ही हुयो महबूब जे चवण ते अमल कंदा हुआ पर अल्लाह जे महबूब खे जीअं कंधे ॾिसंदा हुआ उनजे मथां बि अमल करे ॾेखारींदा सुहिणे महबूब हीअं कयो असांखे हीअं करिणो आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुक़द्दिमू बैन यदयिल्लाहि व रसूलिही वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह समीउन अलीम या अय्युहल्लज़ीना आमनू ला तर्फऊ अस्वातकुम फौक सौतिन नबिय्य वला तजहरू लहू बिलक़ौल कजहर बअदुकुम लिबअद अन तहबत अअमालुकुम व अंतुम ला तशऊरून। अल्लाह ताला की ज़ात बाबरकात इरशाद फरमाए ईमान वारो मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻे न हलो ऐं मुझे सुहिणे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सभु सहाबी मुझे मदीने वाले से जे पुठियां हे त ज़मीनी मखलूक आहे पर आसमान जा मलाइका भी करे मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻिराई न कंदा आहिनि उहे आसमानी फरिश्ता भी मुझे सुहिणे महबूब जे पुठियां हलंदा आहिनि और जंहिं जॻह ते 1,24,000 नबी गॾिजनि न त उते बि जेकॾहिं अॻे नज़र ईंदई त मदीने वारो साईं नज़र ईंदो जो शर्फ शान खुदा पंहिंजे सुहिणे महबूब खे अता फरमाए
हजरत शेख अब्दुल्लाह मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह अब्दुल अजीज मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह ताला पाजी किताब तफसीर की में लिखे तो पियो एक दफे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत अबू बकर सिद्दीक हजरत उमर फारूक हजरत अबू दरदा रज़ियल्लाहु ताला अन्हु हलल था पिया अल्लाह जो महबूब या सहाबी जे पुठियां हलल था वे सहाबी महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पुठियां हलल था पिया हलके हलदे ये इत्तेफाक जो जो हजरत अबू दरदा रज़ियल्लाहु ताला अन्हु हजरत अबू बकर सिद्दीक का थोड़ो अॻे थी अल्लाह जे महबूब पंहिंजो कंठ बढ़ाए ऐं हजरत अबू दरदा खे चयो पोइ हट हाज़ा खैरुम मिनक ये अबू बकर तोखां भलो आहे ये अबू बकर तोखां भलो आहे पोइ हट जॻह डाल मानो त अल्लाह जो महबूब पंहिंजे अदब जे लाइ न बल्कि ॿियनि खे बि अदब सेखारींदो हो त जंहिंजो जहिड़ो दर्जो हुजे उनखे उहो मक़ाम ॾियणु घुरिजे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला को कदम अॻिते वधियो फरमाए अबू दरदा पोइ हट हादा खैरुम मिनक ही तोखां भलो आहे जेको भलो आहे उहो अॻियां थिए जेको ॿिए दर्जे वारो आहे उनजे पुठियां पर अल्लाह जे रसूल जो मक़ाम त उहो मक़ाम आहे जो सुने महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दर्जो त ठही पर अल्लाह कुरान पाक में फरमाते व रफ़ा बअदहुम दरजात इन्हनि में अहिड़ा रसूल बि अथव अहिड़ो रसूल बि अथव जेको इन्हनि खां कई दर्जा वधे उहो केरु आहे मुंहिंजो वॾीले वारो साईं अदीनाने गिरामी आरिफ रूमी रहमतुल्लाह ताला मसनी में लिखियो आहे हिकिड़ो उठ हुजे वॼे पियो मालिक कोन त ॿाहिरि किरी पई सघे कुएं जो ॾिठो कुएं ते उठ वञे थो पियो छा कंहिंजो महार में वात विझी ऐं खणी अॻियां हलण लॻो हाणे उठ पुठियां कुओ अॻियां रूमी रहमतुल्लाह अला मसनी खे ॼाणे थो उठ में जॾहिं भले दिलि ख़ुशि कर हल अॻिते अॻिते जो वञा त अॻियां नाली अची वई नाली जो आई हुते बीही रहियो रूमी रहमतुल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जॾहिं कंहिंखां अॻे थी अॻे त अॻ में पंहिंजी औकात ॾिसंदो पियो अॻ में पंहिंजी औकात ॾिस कहिड़ो दौलत थी आहे पीरनि खां बि माण्हू अॻे अलाह जे नेकर सालनि खां बि माण्हू अॻे आलिमनि खां बि अॻे ॿोली जे करे को मसइलो ॿुधाए थो न कपो ॾेई विच में हिनखे ख़बर न आहे मूंखे ख़बर आहे इहे बि हिकिड़ा वक़्त जा कुआ अथव हाणे कुओ जो उते बीही रहियो त उठ चएसि त हल तूं अॻुवान थी पियो हली असांजो कि जेके नाअहल माण्हू हूंदा आहिनि न हिन जी कुए वारी सोच आहे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात क़ुरान पाक में दर्जा ठाहिया आहिनि जंहिंखे जहिड़ो दर्जो आहे उनखे ओड़ी इज़त ॾियणु आलिमनि जी बि इज़त आहे फ़क़ीरनि जी बि इज़त आहे पर हर इंसान जी इज़त आहे पर जेको उस्ताद जी सूरत में अचे उहो उस्ताद बि इज़त वारो आहे जेको अते जी सूरत में अचे अबो बि इज़त वारो आहे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात जे दीन जे अंदरि हर रिश्ते जी जेका सुञाणप कई वई आहे मां हिन दफ़े मीरपुर माचरे में वञा त गाॾियुनि जे पुठियां लिखियल हूंदा आहिनि अजीब कलमा घणनि ते इहो लिखियो पियो हूंदो आहे मां जी दुआ हा न बाबा पर हिकिड़ी गाॾी जे पुठियां लिखियो पियो त सस जी दुआ और जादू था है लिखण जो हर के क्या काजी वणे सके कि ससुर जी दुआ मां कोशिश के जन्नती शख्स जो मां दीदार कया पर वो शख्स गाड़ी कितनी का है असा के माशरे के अंदर सस जे का है ना अला चाहे पर हकीकत में सस जे का मां जी का मकाम है रेके का बुधाया मां दुआ करंदी तो पुत्र जे ले करंदी पर सस दुआ करंदी न धी जे ले भी करंदी त न्याणे जे ले भी करंदी सुभान मानो के घर हलन भी सस जी दुआ था हर के जो पंजो मकाम आ पंजो दर्जो आ त अल्लाह ताला रिश्तन के लिहाज सां भी जेके रिश्ता ठाहे ॾिना आहिनि हर रिश्ते जो एहतराम करणो आहे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी सगरो हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए थो त मां नढड़ोस ऐं मुंहिंजी मासी
हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निकाह मुबारक में जो अस्मा गिरामी है हजरत बीबी मैमूना रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाया त हिक रात मां वनी पांजी मासी जे घर में रहम उन रात अल्लाह जो महबूब उते मेहमान थियो ऐं मूंखे इहा सादत नसीब थी जो उन रात अल्लाह जे महबूब मूंखे पंहिंजे बिस्तर ते सुम्हारे सुभान अल्लाह रात जे टाइम में जो मुझे अख खुली त मां ॾिसां त अल्लाह जो महबूब क़यामत में बीठो नमाज़ पढ़े उमिरि मुंहिंजी नंढड़ी हुई पर इन जे बावजूद मां उथियुमि वज़ू करे ऐं सोचियुमि त अल्लाह जो महबूब नमाज़ पढ़े थो छो न मां बि अल्लाह जे महबूब सां गॾु नमाज़ पढ़ां सोना महबूब जी क़याम में बीठा मां बि तकड़ में वज़ू करे महबूब जे खब्बे पासे लाॻी बीठुमि त अल्लाह जे महबूब छा कयो जो कन खां वठी मूंखे पंहिंजे सॼे पासे लाॻी आहे जीअं बिहारी त मां पोइ हटी वियुसि वरी कन खां वठी करे मूंखे अॻिते बिहारी वरी मां पोइ हटी वियुसि 3 दफ़ा यानी वरी कन खां वठी करे मुझे पाण खे बराबर बिहारी वरी मां हटी वियुमि जॾहिं अल्लाह जे महबूब नमाज़ पूरी कई पाण फरमान था अब्दुल्ला जॾहिं तोखे खड़ी छॾी मां तोखे पाण सां गॾु बिहारियां थो त पोइ हटी छो थो वञी त अर्ज़ कयमि त सुना हबीब काइनात में कोई अहिड़ो आहे जेको तो मुस्तफ़ा जे बराबर थी सघे नंढड़ो सकीन हुयो पर उन्हनि जे दिल जे अंदर में मुझे मदीने वाले साईं जो अदब हो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहब्बत हुई मानो थियो त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी वॾा हुजनि जवान हुजनि सगीर हुजनि सब जो सब मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अदब वाला हा सहाबन खे इहो मकाम जेको मिलियो आहे न मुझे मदीने वाले साईं जे अदब मां मिलियो आहे तभी आज करीमान अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो फरमाते जा अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफऊ अस्वातकुम फौका सौतिन नबिय्य वला तजहरू लहू बिलकौल कजहर बादकुम लिबाद अन तहबत अमालुकुम व अंतुम ला तशऊरून अल्लाह ताला की ज़ात बाबरकात फरमायो जिस्मानी तरह से मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां न थियो पर जॾहिं महबूब जी बारगाह में मौजूद हुयो त महबूब जे आवाज़ जे अॻियां पंहिंजे आवाज़ खे मथे न खणो त जो मुंहिंजो सुहिणो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर सूरत में तव्हां खां मथे आहे तंहिं करे तव्हां न ठाहियो त तव्हांजो आवाज़ बि मुंहिंजे महबूब जे आवाज़ खां हेठि हुजणु घुरिजे जॾहिं आयत मुबारक नाज़िल थी आहे त हज़रत अबू बकर सिद्दीक़ आस्ते ॻाल्हाईंदो हो हज़रत उमर फारूक त एतिरो आस्ते ॻाल्हाईंदो हो जो अल्लाह जो महबूब वरी वरी पुछंदा त उमर छा थो चई उमर छा थो चई पर इन सहाबनि जे अंदरि हिकिड़ो साहबी हो जंहिंजो नालो आहे हज़रत साबित बिन कैस रज़ियल्लाहु ताला अन्हु साबित बिन कैस थोरो कननि खां हुयो गोरो पर जेको कननि खां गोरो हूंदो न उहो ॾाढा ॻाल्हाईंदो तव्हांजे ॻोठ में आयल आहिनि उहो हूंदव न तजुर्बो करे ॾिसो उहो ॾाढा इन करे ॻाल्हाईंदो आहे हुनखे ख़बर आहे त सॼो ॻोठ उड़ंदो आहे इन करे उहो ॾाढा घटि ॿुधण वारो माण्हू ॾाढा ॻाल्हाईंदो आहे हू ॾाढा ॻाल्हाईंदो हुयो जॾहिं इहा आयत मुबारक नाज़िल थी त उन साहबी छा कयो त मां त ॾाढा ॻाल्हाइण वारो आहियां शायदि त इहा आयत मुंहिंजे लाइ नाज़िल थी आहे उन साहबी छा कयो घर में वियो ऐं घरवारी खे चई त मूंखे कमरे में बंदि करे ॿाहिरि दर ॾेई छॾ छो जो अॼु अल्लाह जे क़ुर पाक जी आयत नाज़िल थी आहे रब फज़ल जे करे मुंहिंजे महबूब जे अॻियां ॾाढा ॻाल्हाईंदव त अन तहबत आमालकुम तव्हांजा अमल बर्बाद थी वेंदा तव्हांजो ईमान ज़ाया थी वेंदो मां सम्झां थो त मुंहिंजे करे आयत नाज़िल थी आहे जेके ईमान बचाइणो आहे त हाणे बाक़ी ज़िंदगी पाण खे कमरे में बंदि करे पोइ बचाइणो आहे साहबी कीअं बंदि कयो हिकु निमाज़ ते न आयो ॿी ते न आयो टी ते न आयो चौथी ते न आयो अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए साबित नज़र नथो अचे साबित नज़र नथो अचे हज़रत आसिम
मालिक रज़ियल्लाहु ताला सुना बीव ये आयत मुबारक जो हज़रत जिब्रील खणी आया त ला तरफ़उ अस्वातकुम फ़ौक़ सौति नबी सो हुन में ॻाल्हाइण में कुझु आवाज़ आ तंहिं करे हुन इहो सोचियो आहे त मथां ॾाढा ॻाल्हायां मुंहिंजो ईमान ज़ाया थी वञे तंहिं करे उन पाण खे कमरे में बंदि करे छॾियो अज़ीज़ान गिरामी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात हज़रत आसिम खे फरमायो वञ हज़रत साबित जे तरफ़ जे मुंहिंजे तरफ़ ॾां पैगाम खणी वञ हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कहिड़ो पैगाम हो पाण फरमाता इन्नक लस्त मिन अहलिन नार वलाकिन्नक मिन अहलिल जन्नत पाण वञ साबित खे वञी चओ त अल्लाह जे महबूब तुंहिंजे मुक़द्दर खे पढ़ी छॾियो आहे तूं जहन्नम मां आहीं कोन तुंहिंजो नालो जन्नत में लिखियलु आहे ये फरमान आहे न साबित खे वठी आ उन खे सम्झायां थो त होॾियां ॻाल्हाए उन खे सम्झायां थो त अदब जो तक़ाज़े खे पूरो करे पर अल्लाह जे महबूब कहिड़ो पैगाम मोकिलियो अल्लाह जे महबूब पैगाम मोकिलियो त इन्नक लस्त मिन अहलिन नार वलाकिन्नक मिन अहलिल जन्नत वञ साबित खे चओ त तूं जहन्नमी नाहीं तूं जन्नती आहीं अब अमल कहिड़ो कई अदब कया छा कई त अदब खां सवाइ मंज़िल न मिलंदी जंहिंमें जेतिरो अदब हूंदो ओतिरो कामयाब थी ओतिरो बुलंद जो के दर्जा अदब वारनि खे मिलंदा बेअदबनि जे लाइ कुझु बि कोन्हे को ऐं इस्लाम सॼो जो सॼो अदब आहे हर बेगम हज़रत साबित रज़ियल्लाहु ताला अन्हु वटि इहो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम खणी हज़रत आसिम रज़ियल्लाहु ताला अन्हु आयो आहे फरमाए थो पियो ऐं साबित हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाती बाबरकात तुंहिंजे कम इरशाद फरमायो आहे त तूं जहन्नम वारनि मां नाहीं तूं जन्नत वारनि मां तंहिं करे तूं हली आ जो अल्लाह जे महबूब तोखे यादि फरमायो आहे रोईंदो रोईंदो अल्लाह जे महबूब जी बारगाह में पहुतो सुहिणे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोअण वारनि जे मथां वधीक बाटे ईंदी छो जो इंसान खे रोअण अहिड़ी सिफ़त आहे जो जेकॾहिं कंहिंजी दिलि नरम हुजे न त उहो हुनजे रोअण खे बर्दाश्त न करे सघंदो ये आम हिकिड़ी कैफ़ियत आहे जेका इंसान ॾिसे थो उहो बि फिरती पए थो पियो पर जेको काइनात जे रहमत लिल आलमीन बणिजी अचे थो उन मुहम्मद करीम जो शान सां ऐं अल्लाह जे महबूब जी बारगाह में कॾहिं उठ बि रोईंदा ईंदा सुभान अल्लाह कॾहिं पखी बि था उखड़ींदा छोजो मुंहिंजो सुहिणो हबीब रहमत वारो नबी आहे मग़फ़िरत रब खां वठी ॾियण वारो नबी आहे हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात हज़रत साबित बिन कैस खे पाण में भाकुर में करे पाण फरमाइनि था ए साबित तो अदब जे करे मुंहिंजे पाण खे बंदि कयो आहे हीअ आयत क़ुरान पाक जी तमाम मोमिन ले आई आहे पर जंहिं ॼाणे तो पाण खे मुंहिंजी कमरे में बंदि कयो आहे त अल्लाह जी आयत क़ुरान जी मोकिले ॾिनी आहे सुभान अल्लाह अल्लाह ताला की ज़ात बाबरकात कुरान पाक में इरशाद फरमाए त इन्नल लज़ीना यग़ुद्दूना अस्वातहुम इंद रसूलिल्लाह उलाइका लज़ीना इम्तहना अल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा लहुम मग़फ़िरतुन व अज्रुन अज़ीम अल्लाह ताला की ज़ात बाबरकात फरमायो जेके शख्स पंहिंजी आवाज़ खे हेठि कनि था पिया अल्लाह ताला की ज़ात बाबरकात इन्हनि जे दिलनि खे आज़माए करे पास फरमायो आहे गौर बे करीम तो फरमाता लहुम मग़फ़िरतुन इन्हनि जे वास्ते बख़्शिश आहे सुभान अल्लाह पर को बख़्शिश न उनजे लाइ अजर अज़ीम भी आहे अज़ीज़ान गिरामी हाणे हज़रत आसिम फरमाए थो पियो अल्लाह जे महबूब जॾहिं उनखे फरमायो त तूं जहन्नम मां नाहीं तूं जन्नत वारनि मां आहीं त मां सोचां पियो त जन्नत वारनि मां आहे त कीअं जन्नत वारनि मां आहे सुभान अल्लाह वो इहो हज़रत साबित बिन कैस हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी खिलाफत वारे दौर में मुस्लिमा कज़ाब सां जंग कंदे शहीद थियो आहे याद रखो या जंग कैसा हुई जिन नबूवत मुस्तफ़ा जे खत्म होने की
इनकार कया हूं उन्हनि सां अबू बकर सिद्दीक़ जंग कई। सुभान अल्लाह। मुस्लिमा कज़ाब हिकिड़ो अहिड़ो कूड़ो हुयो जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ नबूवत जी दावा कई ऐं उन सां हज़रत अबू बकर सिद्दीक़ सहाबन जो लश्कर हज़रत ख़ालिद बिन वलीद जी सरबराही में ॾेई ऐं उन सां जंग कई आहे। मानो त जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त में नबूवत जो मुनकिर आहे उनखे पनाह न ॾियणी आहे। इहो काफ़िर न आहे, इहो मुर्तद आहे ऐं मुर्तद जो इस्लाम जे हुकुम सां जंग करणी आहे। लेकिन इस्लामी रियासत आहे त रियासत जे मथां फ़र्ज़ आहे अहिड़नि शख़्सनि खे पनाह न ॾिए जो हज़रत अबू बकर सिद्दीक़ इन सां जंग कई आहे। हज़रत साबित बिन कैस इन जंग में शहीद थियो आहे। ये जो शहीद थियो हिकिड़े शख़्स छा कयो जो हुनजी जिस्म तां दिल लाहे ऐं खणी वञी गाह में लिकाए रखिया आहिनि। उनजे मथां उठ जो पराण रखी छॾियईं। भाई हाओ माओ टरे त पोइ ॻोठ खणी ईंदुसि जॾहिं उहे कीमती हज़रत साबित बिन कैस रज़ियल्लाहु ताला रात जो हज़रत आसिम के ख्वाब में आयो त मुंहिंजी ज़िर फिलाणे लाथी आहे। उन जो ख़ेमो थई, ख़ेमनि जे आख़िर में उन जे अॻियां घोड़ो ॿधल अथई, उहो गाह करे थो पियो। उन उठ जे प्राण जे हेठों मुंहिंजी ज़िर खे लिकायो आहे। या ज़िर खणी ख़ालिद बिन वलीद खे ॾे त हे मदीने पाक में खणी वञी खपाए ऐं मुंहिंजे मथां कर्ज़ आहे ऐं इहे पैसा उन मुंहिंजे कर्ज़ में हज़रत आसिम रज़ियल्लाहु ताला फरमाए थो मूंखे ख्वाब में आयो सुबुह जे टाइम में मां वियमि उन खेमे वारे खे ॾिठमि वाक़ई उन जे अॻियां घोड़ो ॿधो पियो, गाह खाए पियो। उन खां पुछा कयमि त साबित जी ज़िर तो वटि आहे? तो घबराइजी वियो ऐं मां चयोमांसि हिन गाह में लिकल जे मूंखे कढी ॾे। और ज़िर खणी मां मदीने पाक में आयमि जो अल्लाह जे महबूब जंहिंखे जन्नती फरमाए उहो जन्नती हूंदो आहे। अने महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़बान मां लफ़्ज़ निकिरी वियो त तूं जन्नती आहीं न त उहो जन्नती थी वई। जो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान जेका सो कुल जी चाबी आहे यानी ज़बान मां जे लफ़्ज़ निकिरंदो आहे उहो रब करीम करे छॾींदो। जो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह जे अंदरि हिकिड़ी औरत आई आहे। अटियल कंदा मुंहिंजा सुहिणा हबीब ही मुंहिंजो पुटड़ो आहे, हिन जी उमिरि 9 साल आहे, खाए भी तो पिए भी तो सुम्हे भी तो पर ॻाल्हाए कोन थो। सिहतमंद आहे पर ॻाल्हाए कोन थो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात उनजे मुंहुं करे फरमाइनि त या वलदी मन अंत, ए नंढड़ा ते ख़बर तूं केरु आहे? त अर्ज़ कई त अना फिलान बिन फिलान सुणा मां फिलाणो पुटु फिलाणे जो आहियां। सुभान अल्लाह। फरमाए त मन अंत तूं केरु आहे? त नी करे जवाब ॾियण में देरी कोन कई। हॾीअ में जवाब में कि त मां फिलाणो जो पुटु आहियां। त हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात उन औरत जे मुखातिब थी फरमान था पिया बीबी तो जो मुंहिंजो पुटु खाए भी थो, पिए भी थो, सुम्हे भी थो पर ॻाल्हाए कोन थो पियो। हाणे ॾिठई त मां पुछियो मां मूंखे जवाब ॾिनई त ॻाल्हाए थो। तो कीअं चयो कोन थो ॻाल्हाए? हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की बारगाह में अर्ज़ कंदी आहे सुणा हबीब ये ज़िंदगी में पहलो दफ़ो आहे जो तो महबूब सां हिन कलाम कयो आहे। सुभान अल्लाह। असां त गांव बि वधूसीं इलाज बि तुंहिंजे पर करे ॻाल्हाए अबे हाणे हीरा हणाए छॾिया पर न ॻाल्हाए पर तोसां ॻाल्हायो आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाए भला चङो हिन खां अहवाल वठूं भला। सुभान अल्लाह। हिन खां पुछो त तूं छो न पियो ॻाल्हाई? पाण मुझे क्या खबर तुझे अमड़ के दी न तो कलाए न वडन सा न नठन सा न पाण जेड़न सा तू कलाई तो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की बारगाह में तुके सुना हबीब तू जेड़ो कलाण वालो कदे मिलई कोने तो मिले त कलाया। सुभान अल्लाह। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान आ एक इंसान आ
पर अल्लाह जो महबूब जे करे पत्थर के सॾ करे न त पत्थर भी महबूब खे जी चवंदो आहे। जे वण के सॾ करे त वण भी जी कंदा आहिनि। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु दफ़े हाजत जे लिए रवाना थिया। हिकिड़ो साहबी जे मां खाओ पाणी जो खणी महबूब सां गॾु वियो। ये वियासीं हिकिड़े मैदान ते बीठा ते को ओट को नहीं न को वॾो पत्थर को जबल या वण दरख़्त कोन हुयो। हाणे उते बीठा ते पाण फर्द साहबी पाणी हिते रखो ई तो वञ। हाँ सोचो अल्लाह जो महबूब हिते कीअं वेहंदो, मैदान ते कोन वेहंदो आहे। सुभान अल्लाह। साहबी फर्द मां वञा पियो वरी कंध वराए ॾिसां पियो कोई इनके कीअं अल्लाह जो महबूब मैदान ते वेहंदो। हर कोई माण्हू ओट वटि ॻोल्हींदो आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साहबी तो करे बयान तो करे त मां ॾिठमि अल्लाह जो महबूब मैदान ते बीठो हुयो ऐं परे परे के बूटा बीठा के दरख़्त बीठा के वण बीठा। अल्लाह जे महबूब हिन पासे वारे वण के इशारो के त उहो वण भी हली आयो, हिन पासे वारे वण के इशारो के त उहो भी हलियो आयो, जेको अॻियां वण बीठो उहो भी हलियो आयो, पोयां वण जेको बीठो उहो भी हली आयो। चौधारी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ओट बंदी करे वण भी रहिया। सुभान अल्लाह। खुदा जे महबूब जो शान आहे जंहिंजो वण भी चवण वठनि पत्थर भी चवण वठनि। बाक़ी हिकिड़ा असां मुसलमान उम्मती आहियूं। अल्लाहु अकबर। असां अशरफुल मखलूकात भी असां, मोतबर भी असां, चूंडियल भी असां, नुमाइंदा भी असां। अल्लाह जे मखलूक जे अंदर इज्जत जो ताज फटको भी असां खे वधायो वियो। पर न अल्लाह जी ॻाल्हि मञूं न अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि मञूं। न सभु सूर मुसीबतूं असां चूंडे करे पंहिंजे गर्दन में पाण विझी आहे। बच दबा बेआरामी आ, परेशानी आ, सुकून कोने को अदा जेको अल्लाह जे रसूल जे फरमान के छडी तो तने सुकून काथा मिलंदो, आराम काथा मिलंदो। दाद पे जम मुजा दोस्त अजीज तो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सची खुदाई सची कायनात मुझे सोने महबूब की फरमा बरदार पर फैज़ ऐं बरकत उनखे मिलंदो आहे जेके वडीले वारे साईं जो अदब। सुभान अल्लाह। अल्लाह ताला ने ॿिनि आयतुनि में अदब थो सेखारे। लेकिन अदब में कमाल ते पहुचे त तुंहिंजी नमाज़ भी क़बूल, तुंहिंजी इबादत भी क़बूल, तुंहिंजी महिनतूं मशक़तूं क़बूल आहिनि। पर जेकॾहिं बेअदब थी करे नमाज़ पढ़ी रोज़ा रखी त ख़ुदा वटि इन जी का मक़बूलियत न आहे, का गारंटी न आहे। ख़ुदा वटि उहा इबादत मंज़ूर आहे जंहिं इबादत जे अंदर इबादत ख़ुदा जी हुजे, रंग मदीने वारे साईं। सुभान अल्लाह। दुआ अल्लाह